अस्सलामु अलैकुम। हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त 19 मार्च 2021 ते जेका मैथमेटिक्स जी लेक्चरशिप जी टेस्ट थी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे तरफ़ां BPS 17 लाइ, उन में उन जे पेपर ते थोरी एनालाइसिस करणी आहे पेश, ऐं उन पेपर में जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उहे बि पेश करणियूं आहिनि ऐं उन ते डिस्कस करणी आहे। ऐं उन खां अलावा हिन पेपर में जेके कुझु एरर्स आहिनि क्वेश्चन्स में उन ते बि डिस्कस करिणो आहे। त ॿी आउं का बि नॉन टेक्निकल ॻाल्हि कान कंदुसि, जेके बि ॻाल्हियूं कंदुसि सभु टेक्निकल कंदुसि, ऐं जेके टेक्निकल ॻाल्हियूं कयां थो इन टेक्निकल ॻाल्हियुनि जी आउं पंहिंजी हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में लिंक बि ॾेई चुको आहियां। ऐं जंहिंखे बि हिन टेक्निकल ॻाल्हियुनि मां कंहिं जे बारे में बि रेफरेंस खपे त आउं हेठि डिस्क्रिप्शन में सभु रेफरेंसिस ॾेई चुको आहियां, तव्हां उतां डाउनलोड करे ॾिसी सघो था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हीअ क्वेश्चन पेपर जेके बि कमीशन जा क्वेश्चन पेपर थिया आहिनि उहे फेसबुक ते ऐं सोशल मीडिया ॿियनि प्लेटफॉर्म ते सर्कुलर में आहिनि, ऐं हीअ बि मूं कंहिं सोशल मीडिया तां सर्च में डाउनलोड वग़ैरह थी आहे। ठीकु आहे, सो अचो त असीं हिन ते डिस्कस कयूं था। पहिरियों त हिन सॼी जेके बि टेस्ट में क्वेश्चन्स आहिनि उन्हनि खे आउं तरतीबवार डिस्कस कंदुसि त कहिड़ा कहिड़ा सुवाल आहिनि जिन में एरर आहे, ऐं सिर्फ़ु उन्हनि सुवालनि ते डिस्कस कंदुसि त जिन में एरर आहे। बहितरीनु ॻाल्हि हिकु सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हिन 2021 जी टेस्ट में इहा आहे त की ॾिनी वई आहे। अॻ में जेके टेस्टूं थियूं त उन में की वग़ैरह न हूंदी हुई, मैथमेटिक्स जूं या लेक्चरशिप जूं जेके टेस्टियूं थियूं, हिन में बहितरीनु ॻाल्हि इहा आहे त की ॾिनी वई आहे। ऐं उन खां अलावा जॾहिं की ॾेई वेंदी या जॾहिं शयूं पब्लिक हूंदियूं त उन में ज़रूरु एरर्स बि साम्हूं ईंदियूं। अॻ में का ख़बर कान हुई त इन जा जवाब कहिड़ा चेक कया वञनि था, बहितर आहे हिन वारी की ॾिनी वई त ख़बर पई त हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं। इहो सिलसिलो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं बि टेस्ट हणंदी उन में कुझु एरर्स बि हूंदियूं, पर जॾहिं हद खां वधीक एरर हुजनि त उहो एरर न हूंदियूं आहिनि, उहो ब्लेंडर हूंदो आहे। बहरहाल अचो त असीं हिननि ते डिस्कस कयूं। क्वेश्चन नंबर 1 आहे टाइप सी में, टाइप सी लेक्चरशिप मैथमेटिक्स, मैथ्स BPS 17. Okay, this paper is from Sindh Public Service Commission. Okay, it was held on 19/13/2001. Okay, in according to this type, question number 1 says if function f and g have the domains f and g respectively, then the domain f upon g, domain of f upon g. Okay, here we have options: A, union of domain of f and domain of g, and option जेको B आहे वो आहे intersection of the domain of f, okay, and domain of intersection of domain of f and domain of g. Okay, and C जेको आहे वो आहे intersection, साॻियो ई लिखियल आहे, intersection of f and g without zeros of function g. Okay, and D is none of these.
डी इज़ नन। जेको की में ॾिनल आहे हिन जो आंसर की में उहो ॾिनल आहे बी, की में जेको ॾिनल आहे आंसर, ठीकु आहे, पर इहो सही आंसर न आहे। ऐं रेफरेंसिस सां लिंक में ॾेई चुको आहियां, ऐं उन खां अलावा तव्हां रेफरेंस ॾिसी बि सघो था, थॉम्स फिनी, थॉम्स कैलकुलस एडिशन 14 ऐं पेज नंबर 14। ओके, इन जो आंसर ही आहे सी, थॉम्स कैलकुलस। ही बुक को पाकिस्तानी या जेको आहे सो कंहिं आम राइटर न आहे, पर मैथमेटिक्स जो हिकु ऑथेंटिक बुक आहे जंहिंजी एडिशन 14th एंड पेज नंबर जेको हिन जो आहे उहो 14 आहे। तव्हां हिन ते सर्च करे सघो था। हिन जो ऑप्शन ही आहे ऐं हेठां डिस्क्रिप्शन में बि ॾेई चुको आहियां। ॿियो इहा आहे एरर। ॿियो क्वेश्चन नंबर 8। ओके, क्वेश्चन नंबर 8 आहे the which of the following is not necessary condition for vector field F to be conservative? Question number 8, not necessary conditions condition for F to be conservative. Okay, F to be conservative, इन जा जेके ऑप्शन आहिनि उहा आहे ए या नेसेसरी कंडीशन आहे, त इन जो कर्ल जेको आहे उहो 0 जे बराबरि हुजणु खपे, कर्ल 0 जे बराबरि हुजणु खपे, इहा बि नेसेसरी कंडीशन आहे। बी कंडीशन जेका आहे उहा आहे द लाइन इंटीग्रल एफ ऑफ द फील्ड फोर्स इज़ इंडिपेंडेंट ऑफ एनी पाथ। ठीकु आहे, इहा बि जेका आहे नेसेसरी आहे। बी इज़ आल्सो नेसेसरी। ओके, ऐं सी बी आहे द लाइन इंटीग्रल ओके integration over curve C of the force is independent of path. It is also necessary. Okay, I have mentioned in link, you can download. And C means there exists a scalar field. There is exists scalar field such that its gradient F must be its gradient. Okay, he as option are D. हाणे जेको की में आहे उहो ऑप्शन ही आहे की, दिस इज़ की। ओके, दिस इज़ गिवन इन की ऑफ द SPSS, ऑप्शन बी ॾिनल आहे 8 जो, पर जवाब इहो दुरुस्त न आहे। ओके, ही क्वेश्चन भी ग़लति आहे। क्वेश्चन नंबर 9। ओके, another question number 9। Okay, question number 9, who will host, which of the following country will host 14th Asian Games 2001? Host 14th Asian Games, South Asian Games। ओशन गेम्स। ऐं की में जेको आंसर ॾिनल आहे उहो बी ॾिनल आहे। ए में पाकिस्तान, बी में बांग्लादेश, सी में भूटान ऐं डी इंडिया। की में जेको ऑप्शन ॾिनल आहे क्वेश्चन नंबर 9 जो सी ॾिनल आहे। ठीकु आहे, की में सी ॾिनल आहे, पर सी ऑप्शन दुरुस्त न आहे, ऑप्शन ए दुरुस्त आहे।
पाकिस्तान ये गेम्स होस्ट कंदो। ओके, ये 3 क्वेश्चन कुछ ॿिया बि आहिनि, असीं सिलसिलेवार उन्हनि ते डिस्कस कयूं था रेफरेंस सां गॾु। Okay, now let's discuss question number 21. Question number 26. Okay, in question number 26, okay, question number 26, which of the following is true of f of x? Which is true? Which of the following is true? Right? Of f of x equal to x square minus 2x. Okay, f is increasing on this interval, okay, and B option, it says f is decreasing, okay, on interval minus infinity to 2. C option, f is increasing on 1 to infinity, okay, and D option D, f is decreasing on minus infinity to 1. ही ऑप्शन आहे जेका की आहे उन में ऑप्शन 26 जो सी ॾिनल आहे की में इंक्रीजिंग। हाणे फंक्शन इंक्रीजिंग कॾहिं थींदो आहे, थॉम्सफिनी में जेका डेफिनेशन लिखियलु आहे तॾहिं इंक्रीजिंग थींदो आहे जॾहिं उनजो असीं डेरिवेटिव हर पॉइंट ते ग्रेटर देन 0 ते, जेके बि इंटरवेल आहे क्लोज इंटरवेल, ओपन न। हिकु पहिरीं ग़लती त इहा आहे, हिते ओपन इंटरवेल लिखियलु आहिनि, क्लोज इंटरवेल पॉइंट बिलोंग ओपन इंटरवेल सां कंदी, पर जेको फंक्शन इंक्रीजिंग थींदो या डिक्रीजिंग थींदो उहो क्लोज इंटरवेल ते थींदो। पहिरीं ग़लती इहा, ठीकु आहे। ॿी ग़लती कहिड़ी, त हीअ जेको की में आंसर आहे, ठीकु आहे, 1 खां इंफिनिटी ताईं इन्हनि में इंक्रीजिंग, यानी जेको बि हलो फंक्शन जो डेरिवेटिव छा थींदो, उहो थींदो 2x माइनस 2। हिन में का बि वैल्यू पुट कयो, असां 1 पुट था कयूं त हीअ थींदो 2 में कैंसिल, ग्रेटर देन 0 नथो थिए, ठीकु आहे। बहरहाल पोइ बि असीं ग्रेटर देन, अच्छा हिन खां ग्रेटर पुट करणा आहिनि, सॉरी ओपन इंटरवेल आहे, हिन खां ग्रेटर वैल्यू पुट करणा आहिनि, पुट कयो त इंक्रीजिंग थींदो, हिन इंटरवेल ते इंक्रीजिंग थींदो। सही ऑप्शन हिकिड़ो इहो बि आहे, पर ॿिया बि सही ऑप्शन आहिनि। कहिड़ा, हाणे ॾिसो, ॿियो ऑप्शन इहो त डिक्रीजिंग तॾहिं थींदो आहे जॾहिं लेस देन थिए, डिक्रीजिंग ही इंक्रीजिंग, ठीकु आहे, इंक्रीजिंग हिन इंटरवेल ते, ऐं डिक्रीजिंग कॾहिं थींदो आहे जॾहिं डेरिवेटिव फंक्शन जो हर हिकु पॉइंट ते लेस देन 0 ते, ठीकु। हाणे असीं वैल्यू पुट था कयूं बी जा, बी जो को बि वैल्यू पुट कयो फंक्शन में, x इज इक्वल टू 2x माइनस 2, को बि नेगेटिव वैल्यू पुट कयोसीं, जवाबु तव्हांखे नेगेटिव में ई मिलंदो, माइनस में ई मिलंदो, ठीकु आहे। तंहिंजे करे हीअ ऑप्शन बि दुरुस्त आहे, छो त तव्हां अगरि माइनस जो को बि नेगेटिव को बि नंबर पुट कयो, तव्हांखे आंसर बि नेगेटिव मिलंदो। पुट करे था ॾिसूं, नेगेटिव माइनस 2, माना नेगेटिव ही थियो, ही बि नेगेटिव, त आंसर तव्हांखे नेगेटिव मिलंदो, ठीकु आहे। नेगेटिव मीन्स लेस देन 0, त डिक्रीजिंग फंक्शन आहे, ओके। त माना ऑप्शन जेको बी आहे उहो बि करेक्ट आहे, बी इज़ आल्सो करेक्ट, ओके। की में ही आहे सिर्फ़ु सी, ऐं डी ॾिसो, डी ते चेक कयूं, इंटरवेल हिन ते डिक्रीजिंग आहे, त इहा बि हिन जो सब सेट आहे, हिन ते बि डिक्रीजिंग थींदो, तंहिंजे करे डी बि करेक्ट आहे, बी बि करेक्ट आहे, डी बि करेक्ट आहे। की में सिर्फ़ु जेको आहे सो सी ॾिनल आहे, यानी इहा की में एरर आहे, इहो क्वेश्चन बि ग़लति आहे, ओके। इन में
ॿ टे मिस्टेक आहिनि, हिकु इंटरवल जी मिस्टेक आहे, ॿियो ऑप्शननि जी बि मिस्टेक आहे। ही ऑप्शन बी ऐं डी बि करेक्ट आहिनि ऐं सी बि करेक्ट आहे, यानी ऑलमोस्ट ही सभु करेक्ट थी विया सवाइ ए जे। Okay, now let's see another question. It is 26 question. Question number 30, trio number question. Question number 30, general knowledge jo sawal आहे, science jo आहे. Which of the following can cause night blindness? Can cause night blindness. Can cause night blindness. इन अखरनि ते गौर कयो। Which of the following can cause night blindness? ईअं न लिखियलु आहे त उन जी डिफिशियंसी या उन जे वधीक इस्तेमालु करण सां। ऑप्शन आहिनि, ए में लिखियलु आहे विटामिन ए, ओके, ऐं ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर 30, ऑप्शन बी आहे विटामिन बी, ओके, ऑप्शन सी आहे विटामिन सी, एंड ऑप्शन डी आहे विटामिन डी, ओके, विटामिन डी। हाणे की मुताबिक़ जेको आंसर मिलियलु आहे की में उहो ए मिलियलु आहे, ओके, पर हाणे हिते त डिफिशियंसी शो ई न थियल आहे, त कैंडिडेट सभु कंफ्यूज़ थी विया हूंदा त हिते डिफिशियंसी ॾिनल ई न आहे। हाणे उहा ॿी कहिड़ी विटामिन आहे जंहिंजे घणे वापराइण सां या थोरे वापराइण सां नाइट ब्लाइंडनेस थिए थी? हिन क्वेश्चन ई ग़लति निकितल आहे इन ई करे, छो त हिते डिफिशियंसी जो ज़िक्र थियल ई कान्हे को। ओके, हाणे अचूं था ॿिए क्वेश्चन जे तरफ़। क्वेश्चन नंबर 33, क्वेश्चन नंबर 33, ओके, क्वेश्चन नंबर 33, ओके, लेट्स राइट ऑन न्यू बोर्ड। ओके, 26 थी वियो ऐं 30 बि थी वियो। हाणे असीं क्वेश्चन नंबर 33 ते डिस्कस था कयूं। क्वेश्चन नंबर 33, क्वेश्चन नंबर 33, द मैट्रिक्स, okay, the matrix B is equal to A transpose, okay, where A is any matrix, where A is any matrix, okay, any matrix is, A is any matrix is माना A को भी अहिड़ो मैट्रिक्स आहे बहरहाल हिन जी ग्रामर मूजिब, ओके, अकॉर्डिंग टू द ग्रामर दे हैव यूज्ड, स्क्यू symmetric, बी ऑप्शन symmetric about the secondary diagonal, okay, option number C, always symmetric, option D, another general matrix, another general matrix। हाणे इन क्वेश्चन में जेका की में जेको आंसर आहे क्वेश्चन नंबर 33 में उहो आंसर आहे सी, ठीकु आहे। की में जेको आंसर आहे उहो सी आहे, ऑलवेज सिमेट्रिक जी डेफिनेशन इहा आहे ई कान। सिमेट्रिक तॾहिं थींदो जॾहिं हिते ए हुजे, हिते त ए आहे ई कान, हीअ त मैट्रिक्स ई बी ॿियो आहे, बी जो ज़िक्र ई कान्हे त बी कहिड़ो मैट्रिक्स आहे, इहो ज़िक्र ई न थियल आहे। तंहिंजे करे हिते जॾहिं ज़िक्र थियल हुजे हा ऐं हिते ए शो थियल हुजे हा, ए इज़ इक्वल टू ए ट्रांसपोर्ट, तॾहिं सिमेट्रिक थिया। हाणे हिते बी आयो आहे त
त कैंडिडेट सभई इहो सोचींदा हूंदा त सेमेट्रिक खे हीअ कीअं थिए, जॾहिं त साॻो मैट्रिक्स ई न आहे, ॿियो मैट्रिक्स आहे, त पोइ जेके बि कैंडिडेट जिन पढ़ियो हूंदो सही तरह त उहे कंफ्यूज़ थी विया हूंदा ऐं उन्हनि सोचियो हूंदो त हीअ ऑप्शन बी नथो थी सघे, हीअ ऑप्शन ही ऑलवेज़ सेमेट्रिक नथो थी सघे ऐं ॿियो ऑप्शन थी सघे थो। ठीकु आहे, तंहिंजे करे हिन क्वेश्चन में ई एरर आहे। क्वेश्चन नंबर 41, क्वेश्चन नंबर 41 जेको आहे उहो आहे, हाणे क्वेश्चन नंबर 41 में बि ॾाढी टेक्निकल ॻाल्हि आहे। ठीकु आहे, असीं हिन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टेक्निकल ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदासीं, ॿी कंहिं बि ॻाल्हि ते कान। इफ़ ए बी आर पॉज़िटिव, ओके, पॉज़िटिव इंटीजर्स, ओके, where in the modulo 7 with the multiplication operation then inverse of 3 in the group। ओके, हाणे हिन क्वेश्चन में हाणे ऑप्शंस ते था चऊं था, ऑप्शंस के 3B1 C5D4। ओके, हाणे हिन ऑप्शन मां हिकिड़ो ऑप्शन करेक्ट आहे जेको की में 1 मिलियल आहे। ओके, मञूं था हीअ ऑप्शन करेक्ट हुजे आहे जॾहिं हिन ऑप्शन हिन क्वेश्चन जी स्टेटमेंट सही हुजे। स्टेटमेंट ई क्वेश्चन जी ग़लति आहे। कीअं स्टेटमेंट ग़लति आहे? पहिरीं ॻाल्हि त हीअ जेके जनरल फॉर्म लिखियलु आहे ए ऐं बी पॉज़िटिव इंटीजर, इन्हनि जी ज़रूरत ई कान्हे का बि। ए ऐं बी जी क्वेश्चन में सिधो सौ असीं हुते मॉड्यूलो 7 लिखी छॾियो आहे ऐं उन जा ई ऑप्शन ॾियूं आहे। ॿी ग़लती ई आहे त तव्हां भले चङे खां जहिड़ो वणेव किताबु पढ़ो, ग्रुप थ्योरी जो कोई स्टैंडर्ड किताबु, उन में बुक छा, पर जेको मैथमेटिशियन क्वेश्चन पेपर कढे थो उनखे पाण खे बि ख़बर हूंदी त मॉड्यूलो एन में कॾहिं बि मल्टीप्लिकेशन जे हिसाब सां ग्रुप न थींदो आहे। मॉड्यूलो एन, ठीकु आहे, हिते लिखियलु आहे ग्रुप आहे, हीउ ग्रुप कॾहिं बि न थींदो आहे मॉड्यूलो जे हिसाब सां, एडिशन जे हिसाब सां थींदो आहे, मल्टीप्लिकेशन जे हिसाब सां न थींदो आहे। ठीकु आहे, मल्टीप्लिकेशन जे हिसाब सां इन करे ग्रुप न थींदो आहे छो त उन में ज़ीरो बि हूंदो आहे। ज़ीरो जो इनवर्स एग्ज़िस्ट ई न कंदो आहे मॉड्यूलो में ज़ीरो जो इनवर्स आहे ई कान, तंहिंजे करे इहो ग्रुप आहे ई कान। स्टेटमेंट में ही ॿ मेजर मिस्टेक्स आहिनि। ओके, नाउ लेट्स सी क्वेश्चन नंबर 45। क्वेश्चन नंबर 45 ही मिटाए करे लिखूं था। क्वेश्चन नंबर 45, question number 45, every Cauchy integral, okay, it says, let's see, question number 45 says which of the following is true, statement, okay, so true statement in a normed space, true statement in a normed space. A, first one, A, it says every Cauchy sequence is convergent. Every Cauchy sequence is convergent. B, every convergent sequence is Cauchy. Okay,
सी एवरी बाउंडेड sequence is Kachi. Okay, and D, it says every bounded is convergent. and ही ऑप्शन भाई एक जड़ा ऑप्शन है. एवरी बाउंडेड का कुछ भी ना है लिखल. ओके, ही ऑप्शन भाई, ही ऑप्शन साॻियो आहे. हिन ऑप्शन में कुछ भी न ॾिनो वियो आहे. बहरहाल ही ऑप्शन ही डी ग़लति आहे. हिकु त ॿी ॻाल्हि, ही ॿई ऑप्शन हिकु जहिड़ा आहिनि. टी ॻाल्हि इहा त ही जेको ऑप्शन की में आहे, की में हीअ ऑप्शन आहे त एवरी काची सीक्वेंस इज़ कन्वर्जेंट. हर काची सीक्वेंस कन्वर्जेंट हूंदी आहे. ईअं न आहे. खोड़ सारियूं काची सीक्वेंस आहिनि जेके कन्वर्जेंट न आहिनि. बहरहाल मूं त एग्ज़ाम्पल बि ॾेई छॾियो आहे, रेफरेंस हेठि ॾिनो आहे. तव्हां रेफरेंस एग्ज़ाम्पल में ॾिसी सघो था. ऐं जेको ट्रू ऑप्शन आहे उहो बी आहे. हर काची सीक्वेंस ज़रूरी न आहे त कन्वर्जेंट हुजे, पर हर कन्वर्जेंट सीक्वेंस इहो ज़रूरी आहे, हर कन्वर्जेंट सीक्वेंस काची हूंदी आहे. ऑप्शन बी जेको आहे उहो करेक्ट आहे, पर की में जेको आहे उहो ए लिखियलु आहे ऑप्शन. ओके, बहरहाल हाणे हिन टेस्ट खे ॾिसूं त केतिरा ऑप्शन आहिनि जेके मूं ॾिठा, कुझु स्टडी कया त मूंखे ग़लति नज़र आया. पर अहिड़ा ॿिया बि हिकु ॿ थी सघे थो हुजनि, छो त मूं काफ़ी हिन ते स्टडी करे इहे कया आहिनि ऐं जनरल नॉलेज ऐं इंग्लिश जा मूं घटि ॾिठा आहिनि. ॿिया बि थी सघे थो काफ़ी ऑप्शन हुजनि जेके ग़लति हुजनि. ऐं त सिर्फ़ु एतिरा ॾिसी सघियो आहियां. ऐं हाणे ही क्वेश्चन कुल घणा थी विया जेके असीं ॾिठासीं ग़लति हुया. क्वेश्चन नंबर 1, ओके, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 26, क्वेश्चन नंबर 30, क्वेश्चन नंबर 33, क्वेश्चन नंबर 41, क्वेश्चन नंबर 45. ही क्वेश्चन आहिनि. घणा क्वेश्चन या 1 2 3 4 5 6 7 8 8 क्वेश्चन पूरा. माना सम्झो अञा हिकु ॿ थी सघे थो वधीक बि हुजे, पर जेकॾहिं टेस्ट हुजे 50 सवालनि जी, उन में जेकॾहिं 8 सवाल पूरा ग़लति हुजनि ऐं इहे सवाल आउं ईअं ग़लति न कया आहिनि. हर हिकु खे बाक़ाइदा स्टडी कयो आहे सवाल खे, जेके आउं क्लेम कयां थो हिते. ऐं हर हिक जो आउं रेफरेंस बि ॾेई चुको आहियां. तव्हां हेठि लिंक में डाउनलोड करे सघो था, ॾिसी बि सघो था, पाण बि सर्च करे सघो था. ठीकु आहे. अगरि एतिरा हिकु टेस्ट में सवाल जेके आहिनि उहे ग़लति हुजनि या गैर मयारी हुजनि त इहो टेस्ट ते ऐं नौजवाननि जे फ्यूचर ते काफ़ी इफेक्ट करे थो. ऐं खोड़ अहिड़ा नौजवान आहिनि जेके महिनत ते यकीन कनि था, ॾींहुं राति जिन महिनत कई ऐं उन्हनि त काफ़ी इन्हनि मां ऑप्शन सही कया हूंदा, छो त उन्हनि खे इहे अचनि पिया खोड़ सारा सवाल. त उहे ई ऑप्शन अगरि उन्हनि जो ग़लति थी वञे, 8 सवाल माना 16 मार्कूं, 16 जी जॻह ते उन्हनि खे नेगेटिव बि अची वञनि 2-3 मार्कूं, त हुननि जे फ्यूचर ते काफ़ी हिकिड़ो नेगेटिव असरु पइजी सघे थो. हू पास मां फेल बि थी सघनि था. बहरहाल ही मुंहिंजूं कुझु टेक्निकल हुयूं ॻाल्हियूं जेके आउं कयूं, ऐं उमेदु थो कयां त मुंहिंजे हिन टेक्निकल ॻाल्हियूं करण सां कंहिंजी दिलि आज़ारी बि न थी हूंदी. न ई मूं वरी अहिड़ी का ॻाल्हि कई आहे जेका कंहिंजी दिलि आज़ारी करे, पर जस्ट मूं उहे ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके टेक्निकल आहिनि. ऐं एज़ अ मैथमेटिशियन मुंहिंजो इहो फ़र्ज़ु बि आहे त आउं जेके मिस्टेक्स थियनि थियूं, हिकिड़े एॾो वॾो इदारो, वॾी शाखा वारो इदारो आहे, तमामु वॾी शाखा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी, ऐं सभिनी नौजवाननि जूं इन में उमेदियूं आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में. ऐं मूं बि इहे ई शयूं नज़र में रखी करे, इहे ई ज़हन में रखी करे इन खे वीडियो खे भरियो आहे. ऐं हीअ आउं हाईलाइट कयूं शयूं. आई होप सो त ॿियनि जेके नेक्स्ट पेपर अचनि था उन्हनि में ई मिस्टेक्स जेके आहिनि मिनिमम खां मिनिमम हूंदियूं. पॉसिबल न आहे 100% परफेक्शन, पर जेकॾहिं 50 मां हिकु ग़लती थी वञे, 2 ग़लती थी वञे, पॉसिबल आहे. एरर 3 थी वञनि, इहो बि पॉसिबल आहे. 5% ताईं 7% ताईं पॉसिबल आहे, पर 16 क्वेश्चन माना इहो ऑलमोस्ट जेको आहे सो 20% खां 20% जे लॻभॻि थो थी वञे. 8 सवाल 50 मां अञा 1-2 मूं जनरल नॉलेज जा, इंग्लिश जा न, 16% थो थी वञे.
पर उहो इन हूंदे बि मूं जनरल नॉलेज जा सुवाल न आहिनि ॾिठा। 15-16% काफ़ी वॾी एरर आहे। थैंक यू सो मच। स्टे ब्लेस्ड। अल्लाह हाफ़िज़।